अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूद न्यूज़ टीवी। सिंध शूद न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका मोरो जे रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी प्लास्टिक जूता कपिड़ो साड़ींदड़ सिरुनि जे बटन खे बंदि करे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। बटन मां निकिरंदड़ ज़हरीले धुएं सबबि ॿारनि जा फिफड़ ख़तम थी वञनि था। पंजाब जियां सिंध में भी बटन के कानून ते अमल करायो वञे। डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ जे आशीर्वाद सां ज़हरीला बट्टा हली रहिया आहिनि। मोरो सिंध यूथ एक्शन कमेटी मोरो पारां सिरुनि जे बटन में प्लास्टिक जूता कपिड़ो साण खिलाफ़ प्रेस क्लब ते एहतजाज कयो वियो, जिते सिंध यूथ एक्शन कमेटी ज़िला नौशरो फेरोज़ जे सदर असाब चांडियो, सहाफ़ी हुसन अब्बास, कामरेड जुम्मन माची, अयाज़ आलमानी, अब्दुल गफ़ार चांडियो, परवेज़ सिंधी ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त मोरो शहर जे चौधारी सिरुनि जो बटन में ॿरंदड़ गंद प्लास्टिक जूता कपिड़ो साण सबबि हवा में ज़हरीलो धुओं पखिड़िजण करे मासूम ॿारनि जा फिफड़ तेज़ीअ सां ख़राब थींदा पिया वञनि। सरकारी तोड़े निजी अस्पतालुनि जो रिकॉर्ड मूजिबि मोरो तालके जे अस्पताल में सभ खां वधीक मरीज़ नंढड़ा ॿार अचनि था। तालका अस्पताल जे हिकु डॉक्टर नालो न ज़ाहिर करण जी शर्त ते ॿुधायो त मोरो जे चौधारी हलंदड़ सिरुनि जे बटन में ॿरंदड़ प्लास्टिक ऐं जूतनि समेत गंद किचिरो सड़े थो, जंहिंजे करे मासूम ॿारनि जा फिफड़ मुतासिर थियनि था। पर भट्टा यूनियन डिप्टी कमिश्नर जे आशीर्वाद सां गंद किचिरो साण ते बज़द आहे। एहतजाज कंदड़नि में सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त पंजाब जियां सिंध में भी सिरुनि जे बटन के कानून ते अमल कराए माहौल समेत मासूम इंसानी जानियूं बचायूं वञनि। ही हुयूं हिन वक़्त जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध शूद न्यूज़ टीवी।